कंधकोट वेझो हथियारबंदनि पारां चौकीदार खे खंभण जी कोशिश ते मज़मत ते चौकीदार ज़ख़्मी थी पियो। ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बाईपास वटि बूह जे देरे ते सुतल चौकीदार रफ़ीक सब्ज़ोई खे 5 खां वधीक हथियारबंदनि पारां अगवा करण जी कोशिश करण ते मज़मत ते चौकीदार ज़ख़्मी थी पियो। हथियारबंदनि चौकीदार जे मोटरसाइकिल काहे फ़रार थी विया। उन मौक़े ते ज़ख़्मी चौकीदार ऐं ॻोठाणनि दाहींदे चयो त पुलिस चौकी हुजण बावजूद कंहिं बि तहरुक न वरितो। ॻोठाणनि एसएसपी कंधकोट ऐं आला अख़्तियारनि खां घुर कई त वाक़े में मुलविस जाब्तारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। मदेजी में इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि 13 वरियनि जी नीगरी फ़ौत थी वई आहे। नीगरे जे वारसनि ॿुधायो त घर में पियल बंदूक ओचितो किरण सबबि गोली छुटी वई जेका नीगरीअ खे लॻी। हुननि ॿुधायो त इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि नीगरी मौक़े ते ई फ़ौत थी वई आहे। इतलाउ मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नीगरे जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ इस्पताल उमाणे छॾियो। पुलिस ॿुधायो त नीगरे जो मौत इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि ॿुधायो पियो वञे, जंहिं बाबति वधीक जांच करे रहिया आहियूं। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान अॼु तुर्की जो दौरो कंदो। परॾेही मीडिया मूजिबि सऊदी वली अहद जो सऊदी सहाफ़ी जमाल शकाजी जे क़त्ल बाद तुर्की जो पहिरियों दौरो आहे। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान तुर्की जे दौरे दौरान सदर रजब तय्यब एर्दोगान ऐं ॿियनि आला अमलदारनि सां मुलाक़ात कंदो। दौरे दौरान तवानाई, मईशत ऐं सिक्योरिटी समेत मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सयूं कयूं वेंदियूं। तुर्क सदर रजब तय्यब एर्दोगान अप्रैल में सऊदी अरब जो दौरो करे चुको आहे। वाज़े रहे त सहाफ़ी जे क़त्ल बाद सऊदी अरब ऐं तुर्की विच में लाॻापा छिकताइण वारा थी विया हुआ। सरहद में धाड़ियलनि मुग़वी नौजवान जे वारसनि खे 25 लख रुपया भुंग न ॾियण जी सूरत में मुग़वीअ खे मारण जी धमकी ॾिनी। मुग़वीअ जे पीउ नज़ीर अहमद ॿुधायो त 2 हफ़्ता अॻु हथियारबंद ख़ालिद कंडराणी खे अगवा करे विया, जेकी हाणे फ़ोन ज़रिए 25 लख रुपया भुंग तलब करे रहिया आहिनि। हुननि ॿुधायो त धाड़ियलनि फ़ोन ज़रिए इहो पैगाम पिणु ॾिनो आहे त जेकॾहिं भुंग जी रक़म न ॾिनी वई त संदन मुग़वी नौजवान खे क़त्ल कयो वेंदो। वारसनि ॿुधायो त धाड़ियलनि मुग़वीअ सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल बि कराई, जंहिं दौरान खेसि सख़्त तशदुद जो निशानो बणायो पियो वियो। हुननि चयो त हू तमामु ग़रीब आहिनि, मुग़वीअ खे बाज़ियाब कराइण लाइ 25 लख रुपया नथा ॾेई सघनि। मुग़वियुनि जे वारसनि आईजी सिंध, डीआईजी सखर ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त मुग़वीअ खे बाज़ियाब कराए खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सखर एहतसाब अदालत ख़ुराक खाते में कणक करप्शन रेफरेंस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत फूड इंस्पेक्टर सूधो 2 ॼणनि खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत ॾोह साबित थियण ते फूड इंस्पेक्टर अब्दुल गफ़ार कलवड़ ऐं अब्दुल रशीद मलिक खे 7 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई। सज़ा आयल 2 जाबदारनि ख़िलाफ़ साल 2015 में कणक करप्शन जो रेफरेंस दाख़िल कयो वियो हुयो। सज़ा आयल फूड इंस्पेक्टर अब्दुल गफ़ार कलवड़ 4.5 सालनि खां जेल हवाले थियल आहे ऐं अब्दुल रशीद मलिक ज़मानत ते आज़ाद हुयो। अदालत करप्शन वारी रक़म अब्दुल गफ़ार कलवड़ मथां 2 करोड़ 22 लख ऐं अब्दुल रशीद मलिक मथां 1 करोड़ 78 लख ॾंड विधो। चौमासे जी बरसातनि बावजूद सिंध में पाणी खोट ख़त्म न थी सघी। सिंध जे बैराजनि ते पाणी खोट बरक़रार आहे। सिंध जे 3 बैराजनि ते 59% खां वधीक पाणी जी खोट बरक़रार आहे। आबादगार परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। गुड्डू, सखर ऐं कोठड़ी बैराज मां निकिरंदड़ केनालनि खे घुर्ज मूजिबि पाणी न मिली सघियो आहे। गुड्डू बैराज में 79, सखर 44 ऐं कोठड़ी बैराज वटि 64% पाणी खोट रिकॉर्ड कई वई।
कोटड़ीअ में हेस्को इंतज़ामिया मुख़्तलिफ़ इलाक़नि में ट्रांसफार्मरनि मां गैर क़ानूनी कनेक्शन हणंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण जी फ़ैसिलो करे वरितो आहे ऐं लेटर पिणु जारी कयो वियो आहे। हेस्को इंतज़ामिया मुख़्तलिफ़ इलाक़नि में मरियम गार्डन ऐं जैसरपाड़े में लॻल ट्रांसफार्मरनि मां गैर क़ानूनी कनेक्शन हणंदड़ अरिड़हनि ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। उन सिलसिले में SGO वापटा कोटड़ी थाणे ॾांहुं अहिड़ो लेटर पिणु जारी करे छॾियो आहे। लेटर में ॼाणायो वियो आहे त जैसरपाड़ो ऐं मरियम गार्डन वारे इलाक़नि में लॻल ट्रांसफार्मरनि मां गैर क़ानूनी तौर ते डायरेक्ट लाइनूं लॻायूं वयूं आहिनि, जंहिं सबबि बार बार ट्रांसफार्मर सड़ी वञनि था ऐं बिजली वाहपेदारनि खे परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मिठियाणी शहर में मुस्तहिक औरतुनि पारां हुकूमत खां मिलंदड़ 2000 रुपयनि मां 300 रुपया कटौती करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मिसकिन औरतुनि ॿुधायो त हुकूमत तरफ़ां ग़रीब ऐं मुस्तहिक औरतुनि लाइ 2000 रुपया ॾिना पिया वञनि, पर रक़म ॾींदड़ एजेंट उन मां 300 रुपया कटौती करे ज़्यादती करे रहियो आहे। मुतासिर औरतुनि ॿुधायो त ग़ुर्बत ऐं महांगाई सबबि हू अॻे ई परेशान आहिनि, खेनि पैसा कटौती करे वधीक परेशान न कयो वञे। हुननि वज़ीर आज़म ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी पैसा कटींदड़ एजेंटनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कटौती कंदड़नि डिवाइस एजेंटनि खे बददुआऊं पिटूं पारां था। पुलिस इंतज़ामिया ख़ामोश ऐं ॿिट बणियल आहे। कराची में अमेरिकी कौंसलेट जनरल ऐं मैग्नीफाई साइंस सेंटर पारां फ़िज़ाई मयार बहितर बणाइण लाइ अहम गॾिजाणी जो एहतमाम कयो वियो। अचो साफ़ हवा लाइ गॾिजी फ़िज़ाई मयार खे बहितर बणायूं जे इन्वान सां कोठायल मुबाहिसी में पॉलिसी साज़नि, माहौलियाती माहिरनि, तिजारती सरबराहनि, सिविल सोसाइटी नुमाइंदनि ऐं सिफ़ारती कम्यूनिटी मेंबरनि खे ॿियनि धुरियुनि सां गॾु वेहण जो मौक़ो मिलियो। तक़रीब में कमज़ोर फ़िज़ाई मयार जा असर ख़तमु करण ऐं कराची फ़िज़ाई मयार खे बहितर बणाइण लाइ नयुनि तजवीज़ुनि ते ग़ौर वीचार कयो वियो त जीअं फ़िज़ाई मयार बाबति मक़ामी चैंपियंस सां गॾु नवनि काविशुनि जी निशानदही थी सघे। मुबाहिसे में अमेरिकी डिप्टी कौंसल जनरल मेट प्रिंस, एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब, बरतानवी डिप्टी हाई कमिश्नर माइक नथा वयाज़िंग्स ऐं पाकिस्तान एयर क्वालिटी इंस्टीट्यूट जे बानी आबिद उमर पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे अमेरिकी डिप्टी कौंसल जनरल मेट प्रिंस चयो त फ़िज़ाई गदिलाण न रुॻो इंसानी सिहत लाइ हानिकार आहे, पर माहौलियात ऐं मईशत लाइ पिणु वॾो ख़तरो आहे।